बेनज़ीर भुट्टो जी अबाणे तक रतोदेरो तालका अस्पताल गरीब मिस्किन बेपहुच माण्हुनि लाइ कोस घर बणिजी वियो आहे। 1 करोड़ 80 लख रुपया माहवार बजट हूंदे बि रतोदेरो वासियुनि खे 1 रुपए जी टेबलेट बि नथी मिले। करोड़ रुपयनि जी लागत सां मिठे पाणी जो प्लांट पिण नाकारा बणिजी वियो आहे। इमारत मां चापड़ जॾहिं अस्पताल ज़बूहाली जो शिकार थी वई आहे, जंहिंखे मुकम्मल नओं ठाहे तयार करण बजाए ठेकेदार MS सां गॾिजी रिपेयरिंग कराए पंहिंजो पेट पालनि था। अस्पताल में 52 बेड आहिनि, पर अफ़सोस हिकु बि मरीज़ दाख़िल न आहे। नॉर्मल मरीज़ बि लाड़काणे रेफर कया वञनि था। उन तालका अस्पताल जे MS रमेश लाल सोनी सिंध सां ॻाल्हाइण खां खुटो जवाब ॾींदे ॿुधायो त मां कंहिं ज़रूरी कम सां वञा थो, इन हवाले सां ॿिए कंहिं टाइम ॻाल्हाईंदासीं। रुपयनि जी लागत सां आंदल जनरेटर पिण नाकारा बणिजी वियो आहे, जंहिंखे हलाइण लाइ तेल ई मुयसर न आहे। बार बार इसरार ते MS तालका अस्पताल रतोदेरो सोनी सिंध न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बराबरि एम्बुलेंस जो किरायो वसूल कंदा आहियूं, छो त सॼी सिंध जे सरकारी अस्पतालनि में एम्बुलेंस जो किरायो वरितो वेंदो आहे। रही ॻाल्हि दवाउनि जी, तो शार्ट आहिनि कुझु जेका जीअं मिलंदी आहे वो असां मरीज़नि खे मुहैया कंदा आहियूं। बाक़ी एम्बुलेंस असांजी 24 कलाक हूंदी आहे। अहिड़ो को सीरियस मरीज़ हूंदो आहे या लावारस हूंदो आहे, उनजे लाइ असां तेल बि ॾींदा आहियूं। बाक़ी आम माण्हुनि खां जेको वरितो वेंदो आहे, वॾनि वॾनि अस्पतालनि में बि वरितो वेंदो आहे, चांडका में बि वरितो वेंदो आहे। अहिड़ो कोन्हे मिसाल जिते एम्बुलेंस जो किरायो न वरितो वञे। टेस्टियूं जेका थींदियूं आहिनि, कुझु थींदियूं आहिनि, कुझु न हूंदियूं आहिनि। जेके हूंदियूं आहिनि अवेलेबल उहे असां कराईंदा आहियूं। बजट जी ख़बर असांखे कोन्हे, उहा आईसीएस वारनि खे ख़बर आहे जिन खे हैंड ओवर थियल आहे। इन मुतलिक़ असांखे ॼाण कोन्हे। जेको आहे सो काफ़ी बहितर कमु असांजे अचण खां पोइ हली रहियो आहे ऐं 30-35 पेशेंट असां तक़रीबन डेली ॾिसूं था पिया। पर दुख जी ॻाल्हि आहे त असांजो यूनिट जेको आहे सो वर्किंग में नथो न आहे ऐं मथे बाला इख्तियार वारनि खे असां लिखियो आहे न सर, असांजो वर्कअप न आहे त पोइ सही हलंदो। मथे असां DO साहब खे MS साहब खे ऐं IAS वारा जेके आहिनि उन्हनि खे सभिनी खे लिखियो आहे त महिरबानी करे असांखे रिपेयर करे ॾे, जीअं असां वधीक बहितरी आणे सघूं ऐं माण्हुनि खे सहूलियत मिली सघे। बिजली साईं लोड शेडिंग आहे महिल त शायदि आहे। असां किरायो जेको आहे ग़रीबनि खां न वठंदा आहियूं। बाक़ी जेके सरहंदी वारा हूंदा आहिनि असांखे 500 जो तेल भराए ॾींदा आहिनि, जेको 5 लीटर असां उन्हनि खे लाड़काणे छॾे ॾींदा आहियूं। बाक़ी लावारिस हुजे या को ग़रीब आहे उन असां MS साहब ऐं IAS असांखे पैसा ॾींदी आहे, जेको असां फ्यूल विझी उन पेशेंट खे हुते पहुचाईंदा आहियूं। का सहूलियत ई न आहे। ॾिसो था हर शइ टीने ठहिया पिया आहिनि, न कुझु ॾियनि था, न दवा आहे, न दारू आहे। कलाकनि जा कलाक विहारे था छॾनि हिते हे डॉक्टर आहिनि, हिते हे डॉक्टर आहिनि। वञो त साईं माना रिपोर्टूं कनि था त सुबुह जो वरी राति जो अचे 11 बजे 12 बजे अचे खणी वञनि। ॾाढी परेशानी जो आलम आहे हिते। का सहूलियत न आहे, न दवा आहे, न छा न छो। ॾिसो था पाण वेठा आहियूं, वठि आहियूं, जान लॻो पियो आहे। बसि अलाह साईं रहम कंदो, बसि अलाह हिदायत ॾींदो हिन डॉक्टरनि खे बि, अलाह तव्हांखे बि साफ़िन खे वधाईंदो। हिननि वठि वठां कई आहे त मिड़े कुझु रुपए में चाराना मिड़े कम खे छिकियो अथऊं। बाक़ी त न हिते जेको अचे थो मरीज़ त रहिया खुया माना हिक में ॿीणी बीमारी त वरी बाबा खयूं हलियो वञनि। न सहूलियत न छा न छू, तमामु घणी तंगाई आहे। बसि कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन्हे। वञो अखियुनि वारे शोबे जे हवाले सां उते को हिकिड़ो 10 रुपए जो ड्रॉप्स बि कोन थो मिले। अचो हेॾे पंहिंजो लेडी हवाले सां लेबॉर्ट्रीअ में वञो, कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन्हे। जीअं चवंदा आहिनि सिंधीअ में नालो वॾो देह वीरान, उहो सिस्टम असां वटि थी वियो आहे। ख़ुदा रतेदेरे ते रहम कयो। ख़ुदा जे वास्ते रतोदेरो तव्हांजो शहर आहे, शहीद राणीअ जो शहर आहे। बिलावल साहब असांजो MN आहे, अदी फरियाल असांजी MP आहे, पोइ बि रतोदेरो नज़र अंदाज़ ईअं छो थो करे वञे। अबा कुर्ब कयो असां रतेदेरे वारनि ते, एहसान थींदो तव्हांजो रतेदेरे ते नज़र विझंदो। बिल्कुलु 1 करोड़ 80 लख हुन जी बजट आहे। उहा तव्हां हिन कैमरा जे सां ॾिसी सघो था त हिन जी OPD जे हुअण जे बावजूदि हिते 52 बेड आहे, पर हुते हिकिड़ो बि मरीज़ दाख़िल थियण लाइ तयारु कोन्हे। सिर्फ़ु इहो आहे त माना जेको बि मरीज़ हिते अचे थो त रेफर टू लाड़काणो कनि था। ऐं तव्हां हिते ॾिसो अस्पताल जी हालत हेॾां तव्हां कैमरा सां ॾिसी सघो था, उहा ज़बून हाल जी शिकार आहे। उनखां अलावा हिते न पाणी जो को मसइलो आहे, बिजली जो मसइलो आहे, त हिते लोड शेडिंग तमामु घणी आहे। हिते वॾो हेवी जनरेटर आहे। हेवी जनरेटर कागज़नि में इहो आहे त उहो हले थो, स्टार्ट आहे, पर उनजा जेको तेल उहो पाण खाइनि था उहो स्टार्ट कोन्हे। ऐं का बि सहूलियत कोन्हे। जेके 5 रुपए वारी सिरिंज आहे उहा बि तक़रीबन 12 घुराइनि था। अधे लॻी पई आहे, मरीज़नि खे मां सम्झा नथी मिले। बसि सिर्फ़ु इहे पर्चियूं हथ में अथनि। तव्हां हिते जेकॾहिं 2 टे मिंट बीहंदो त हिते खोड़ सारा ग़रीब माण्हू मायूं वीचारा इलाज कनि, असांखे दवा वठी ॾियो।
हिनखे सिर्फ़ लिखी ॾियनि था, बाक़ी दवा का बि नथी मिले। असां सरकारी अस्पताल में अचूं था इलाज जे वास्ते 6-7 महीना थी वञनि, तबियत सही न आहे। प्राइवेट में असां दवा नथा वठी, हिते अचूं था असां डॉक्टर चवनि था तव्हां वाहमी आहियो। कॾहिं चवनि था हे टेस्ट कोन्हे, हिकिड़ी टेस्ट लिखी ॾियनि था, 5 टेस्टूं नथा लिखे। असां ग़रीब माण्हू परेशान आहियूं, इलाज सही नथो हले, ना डॉक्टर सां इज़त बि कान था। रतोदेरो वासियुनि हुकूमत सिंध खां घुर कई त तालका अस्पताल रतोदेरो में सहूलतुनि जी अणूद खे पूरो करे संदन वार ते वञे।